नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के चंपड़ मां खबर ॾींदासूं। ज़हीर खान पिताफ़ी के पीपल्स पार्टी पारां जनरल सेक्रेटरी ऐं जुमन लेगारी के इंफॉर्मेशन सेक्रेटरी मुंतखब थियण ते तालका चंबड़ जे शेरिन अंजुमन ताजरा हाजी फैसल कुरैशी जी अगवानी में भरपूर आजाणो ॾिनो वियो, जंहिं बाद ॻोठ शेरो शेरानी में कादिर रिंद पारां ज़हीर खान पिताफ़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी जुमन लेगारी रईस मुमताज पिताफ़ी के भरपूर आजाणो ॾेई सिंध जी सकावती बौसकी जा पटका बदराया ऐं अजरकुन जा तोहफ़ा पेश कया। उन मौके ते पीपी जनरल सेक्रेटरी ज़हीर खान पिताफ़ी ॿुधायो त तब्दीली सरकार गरीब अवाम मथां महांगाई जो बम किराए वॾो ज़ुल्म कयो आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत में कॾहिं बि पेट्रोल एतिरो महांगो न हो जेतिरो इमरान खान ज़ुल्म कयो आहे। तेल गैस जी महांगाई सबबि रोज़मर्रा जे इस्तेमाल जी हर शइ चोट चढ़ी वई आहे। गरीब माण्हू ॿ वेलनि जी मानी लाइ तरसी रहिया आहिनि। मिसकीन मुस्तहक औरतुनि लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पारां जारी कयल कार्ड बि ब्लॉक कया विया। बेसहारा औरतुनि जूं पिण दाऊं आहिनि। हिन वधीक ॿुधायो त तमामु जल्द वफ़ाक़ी हुकूमत के घर भेड़ो कयो वेंदो ऐं आइंदा जो वज़ीर आज़म बिलाल भुट्टो ज़रदारी थींदो। उन मौके ते तालका चंबड़ जे सवई अगवाननि जे आलनि ऐं वर्करनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।